नाज़रीन, नवां जतोई में कांधड़ा कॉलोनी जे गुज़रियल 2 महीननि खां बिजली बंद पियल आहे, जंहिं करे रहवासी सख़्त तकलीफ़नि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। ॾींहं जो शदीद गर्मी ऐं रात जो मच्छरनि जे अज़ाब शहरनि जो जीअण ई जंजाल बणाए छॾियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अल्हा रखियो अबड़ो। जी तो नाज़रीन, मैं इन वक्त मौजूद आहियां नवां जतोई भरिसां कांधड़ा कॉलोनी में, जिते 2 महीननि खां लाइट बंद पई आहे। उन लाइट न हुअण जे करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। अचो त इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे रहवासियुनि खां त वधीक हिननि जो छा चवणु आहे। अदा असां हितां ॻोठ वारियासीं रहासीं 1.5 महीने खां लाइट न आहे। हितां असांजे ॿारनि खे मच्छर एॾा था खाइनि जो मलेरिया थी वञे। दवा वठण लाइ पैसा कोन के असांजो हिन लाइट जे सिलसिले खां फसल तबाह थी वियो आहे। न घरनि में लाइट आहे, न वरी मस्जिद में लाइट आहे। पाणीअ जी खोट लॻी पई आहे, स्कूलनि में न पाणी आहे न छा। असां ॾाढा परेशान आहियूं, सख़्तु लॻा पिया। इंजीनियर एज जे मथां पैसा घुरंदा, असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। 2 महीननि खां लाइट न आहे। लाइट जो बुराम तमामु अहिड़ो थी वियो आहे, फसलनि तबाह थी विया। पाणी त माना असां ॻाल्हि ई नथा करे सघूं त पाणी एतिरो बि न आहे, फुड़ो पाणी न आहे। मस्जिदुनि में पाणी न आहे, स्कूलनि में पाणी न आहे, माल लाइ पाणी न आहे जेको माल पाणी पी सघे। असां तमामु हिते लाइट जो बुराण तमामु घणो थी वियो आहे। 2 ॾींहंनि खां वठी माना इहे वापदार अचनि था, कंहिंखां 1000 वठूं त कंहिं 2000 वठूं कंहिं छा। असां हेॾो महीने वियाऊं त फ़ोन केरु बि असांजो नथो खणे। असां ऑफिस बि वियाऊं, असां सां ॻाल्हाइण लाइ हू तयारु न आहिनि। असां वटि लाइट जो तमामु बुराण आहे। ऐं ॿियो त हिकिड़ो राति जो मच्छर तमामु एॾो वधी वियो आहे जो नंढनि नंढनि ॿारनि खे मच्छर खाई ऐं हुननि खे मलेरिया अहिड़ी थी वई आहे जो असां सरकारी अस्पताल में खणंदा हुते दवाऊं वठण लाइ माना असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, असां दर्जियूं कांधड़ा कॉलोनी जा। इन खे कांधड़ा कॉलोनी खे वापदा वारनि खे तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि, माना लाइट न आहे। 2 खां 4 महीना थी विया आहिनि। वधि मां वधि 15 मिंट या अधु कलाक जहिड़ो लाइट ॾियनि था, से बि माना कंहिंजे चवण जे बावजूदि। माना केरु चए थो, उन्हनि खे केरु चए थो, पोइ लाइट ॾियनि था। उन खां अलावा 2 महीना थी विया आहिनि, 3 महीना थी विया आहिनि, लाइट हले कान थी। असां वटि न अधु कलाक न कलाक, उन खां पोइ सॼो ॾींहुं लाइट कान्हे का, न राति जो लाइट आहे। असांजा कारोबार बंदि लॻा पिया आहिनि। असां सफ़ा आज़ार में आहियूं। असां नंढड़ा बच्चा उहे बीमार थी पिया आहिनि इन मच्छरनि जे आज़ार में। ऐं लाइट खां सवाइ त को बि कमु नथो थी सघे। असां तमामु परेशान आहियूं लाइट जे करे। असांजी गुज़ारिश आहे, जेके गुज़ारिश आहे त असांखे लाइट ॾिनी वञे ऐं असांजा मसइला हल थियनि जो असां रोज़ी करे सघूं। हा, रोज़ी कयूं। उन खां सवाइ लाइट आहे कान, रोज़ी थींदी कीअं। असां तमामु परेशान आहियूं लाइट जे करे, तमामु इंतिहाई परेशान आहियूं। साईं असां लाइट मरियासीं, असां बचड़ा बुखार में तपनि ताप थी विया, लाइट कान थी मिले। असांजी का महिरबानी थिए। कांधड़ा कॉलोनी ॻोठ नंढड़ा ॿार आहे, बुख में मरी विया आहियूं। मच्छर खाई विया, बुखार तप त लॻो पियो आहे। असांखे लाइट जी का महिरबानी करे ग़रीबनि खे ॾियो न, असां दुआऊं कयूं। महिरबानी का असांजी ग़रीबनि ते कयो न।